शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो दुनिया जी अज़ीम लीडर हुई। जमहूरियत की बहाली लाइ जदोजहद कंदे शहादत माणियाई, पर आमरन ऐं जाबरन आॾो न झुकी। पीपी अॻवान सैयद सरफराज़ शाह ख़बर मूजिब पीपी अॻवान चयो आहे, पीपी शहीद भुट्टे ऐं शहीद राणी जी रोटी कपिड़ो ऐं मकान वारे नज़रिए ते अॼु बि कमु करे रही आहे। पीपी दौर में सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह तालीम वारी वज़ारत में हज़ारें बेरोज़गारनि खे नौकरियूं ॾियणु उनजो वाज़े सबूत आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान सैयद सरफराज़ अली शाह खारोड़ो सैयद हाउस ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो जे क़ब्रिस्तान ऐं अछनि गुंबज़नि वारो मक़बरो उन्हनि में मदफ़ून शहीद असां लाइ मशालेरा आहिनि। हुनजो त शहीद राणी मुल्क में जमहूरियत जी बहाली लाइ जदोजहद कंदे शहादत माणी, पर इंतहा पसंदनि ऐं जमहूरियत दुश्मन कुवतुनि आॾो हार न मञी। हुन वधीक चयो त सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह सिंध जे हज़ारें पढ़ियल लिखियल नौजवाननि खे मेरिट ते नौकरियूं ॾेई शहीदनि जे ख्वाब खे साबिया ॾिनी आहे। हुन चयो सामारे ऐं पिथोरे तलकनि खे बरसातुनि खां तमामु घणी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। उनजे मुस्तक़िल हल लाइ बरसाती नालियुनि जो कमु पिणु जल्द शुरू कराइण वञूं पिया। हुन मौक़े ते पीपी तलके सदर जो सदर एजाज़ अली राहो, ॾातर बख़्श सिंहड़ो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।